टोरस सोर अक्टूबर जे आख़िरी हफ़्ते ताईं ज़ुहल रुजत में हुजण करे कैरियर खे सम्झण ऐं बहितर बनाइण ऐं बहितरीन क़दम खणण में मदद मिलंदी त पोइ तव्हां कैरियर खे ज़रूरु बहितर बणायो। ज़ुहल तव्हांखे सुठो मौक़ो ॾेई रहियो आहे। जून में सूरज ऐं यूरेनस जी पाण में हिकु सुठी नज़र मिली रही आहे, जंहिं वजह सां माली पोज़ीशन बहितर थी रही आहे। तव्हां में ख़र्च करण जी तमामु ख़राबु आदत पइजी चुकी आहे। हिन वक़्तु तव्हां पाण बि सोचे रहिया आहियो। जहिड़े नमूने नशो करण जी आदत पइजी वेंदी आहे, बिल्कुलु ईअं ई ख़र्चनि करण जी आदत पइजी चुकी आहे। उन मां जान छॾायो, सोचो, न त हालतूं मज़ीद ख़राबु थी वेंदियूं। एतिरी त सूरत हाल ख़राबु करे छॾी आहे, कॾहिं कॾहिं त सोचे डिॼंदे ऐं ख़ौफ़ज़दा थियण जो दौरो पइजी रहियो आहे। हिन हफ़्ते में 2 सितारा अहिड़ा अची वेंदा जिन सां तव्हांजो डपु ऐं ख़ौफ़ ख़तमु थींदे नज़र अची रहियो आहे।